الحمد لله إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار اللهم اجرني من النار اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس كلوا مما في الأرض حلالا طيبا ولا تتبعوا خطوات الشيطان إنه لكم عدو مبين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي
तमाम तारीफों तमाम तस्बीहात तहमीदात तमजीदात तक़दीदात हम्द सना अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाए जो कुल कायनात जो खालिक ऐं मालिक पालनहार ऐं परवरदिगार वहदहू ला शरीक आहे। दुरूद ऐं सलाम ला तादाद सलातु रहमतु खुसूसन इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हजरत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे ज़ाते अक़दस से ऐं दुरूद व सलाम हुजन संदन तमाम सहाबा किराम ऐं संदन अहले बैत अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिही अजमईन। बरादरान इस्लाम, एक इस्लाही तबलीगी प्रोग्राम रखियो वयो आहे। असां जे लाइ, तव्हां जे लाइ, सभिनी जे लाइ इस्लाह जे हवाले सां कुरान करीम मां मो आयत तिलावत कई आहे सूरतुल बकरा मां। जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन तमाम इंसानन के हलाल खाइण जो हुकुम फरमायो आहे। हिकड़ी जगह ते अल्लाह रब्बुल आलमीन तमाम इंसानियत के हुकुम फरमायो आहे हलाल खाओ, हलाल रिज़्क़ कमायो, हराम खां बचो। ॿी जगह ते अल्लाह रब्बुल आलमीन वरी ख़ास मोमिनन के हुकुम फरमायो आहे। टी जगह ते अल्लाह रब्बुल आलमीन वरी ख़ास रसूलन जे जमायत के हुकुम फरमायो आहे। अज असां सब इन मुश्किलात में आयूं त हेतरियूं असां दुआऊं घुरूं था, पर असां जो दुआऊं कबूल छो नथियूं थियनि। रात ॾींहुं असां पंहिंजे रब खां दुआ घुरूं था, हर मुश्किलात अल्लाह करीम आसान करे, अल्लाह रब्बुल आलमीन असां जी रोज़ी में बरकत अता फरमाए, रोज़ी कुशादी करे, रिज़्क़ जी तंगी का बचाए, हर मुश्किलात का अल्लाह करीम बचाए। इतनियूं दुआऊं घुरूं पया पर मक़बूलियत न पया ॾिसूं। हालांकि अल्लाह रब्बुल आलमीन त पंहिंजे बाननि जे दुआउनि खे क़बूल फरमाईंदो आहे, पर कॾहिं असां इहो बि न सोचियो आहे त दुआऊं त आऊं घुरां पियो, इबादत त कयां पियो, निमाज़ी बि आहियां, हाजी बि आहियां, रोज़ेदार बि आहियां, हर नेकी जो शौक़ दिल में आहे, पर कदे मुझे सोचो ना है तो मुझी ग़िज़ा, मुझो खाधो पीतो, मुझो लिबास किथे हराम शय, हराम रकम मां, हराम रिज़्क़ मां त नाहे। छो त दुआ जी मक़बूलियत जा अल्लाह करीम शर्त रखिया है, दुआ जी कबूलियत जा शर्त है। तमाम इंसानों के अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो या अय्युहन्नासु कुलू मिम्मा फिल अर्ज़ि हलालन तय्यिबा
वला तत्तबिऊ खुतवाति शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। ऐ इंसानो हलाल रिज़्क़ खाओ, हराम का बचो, हलाल रोज़ी जी तलब कयो। वला तत्तबिऊ खुतवाति शैतान, शैतान जी ताबेदारी न कयो, शैतान जे विखुन जे पोयां न हलो। तवाजे हलाल रिज़्क़ में शैतान कोशिश करे हराम दाखिल कंदो, तवाजी पाकीज़ा रोज़ी में शैतान कोशिश करे हराम जी रोज़ी मिलाइंदो। ताजो शैतान के भी इब्लीस के या खबर आए जरे इन्हनि जे ग़िज़ा में, इन्हनि जे रिज़्क़ में, इन्हनि जी रोज़ी में हराम शामिल थी वियो त पोइ इन्हनि जूं दुआऊं बि क़बूल न थींदियूं, इन्हनि जूं निमाज़ूं बि क़बूल न थींदियूं, इन्हनि जा रोज़ा बि क़बूल न थींदा, इन्हनि जो हज उम्रो बि क़बूल न थींदो। इन करे अल्लाह करीम फरमाए थो, रसूलनि के भी अल्लाह करीम जो यो हुकुम आए, मुस्लिमों के भी यो हुकुम आए, ऐं आम इंसानन के अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो वला तत्तबिऊ खुतवाति शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। हलाल रिज़्क़ कमायो, हलाल जी रोज़ी तलब कयो, भले थोड़े में थोड़ी उहा रोज़ी हुजे पर हराम खां बचो। तव्हांजो हराम जो रिज़्क़ हासिल कर, हराम जो कारोबार करण, इहो शैतान जो अमल थव। शैतान जे पोयां न हलो, बेशक वो तव्हांजो पधरो दुश्मन आहे। ॿी जगह ते अल्लाह रब्बुल आलमीन वरी ख़ास करे मोमिन के हुकुम फरमायो आहे। ऐं इन आयत में त इहो ख़ास अल्लाह साईं निशानदेही कई आहे, जे तव्हां चाहियो त असांजी इबादत अल्लाह करीम क़बूल करे, असांजी तौहीद अल्लाह के क़बूल हुजे, असांजी निमाज़ अल्लाह करीम के क़बूल हुजे, असांजा रोज़ा, असांजी नफ़ली इबादत, असांजी फ़र्ज़ी इबादत अल्लाह करीम पसंद करे, क़बूल करे, त पोइ उन जो भी इहो शर्त अथव त हलाल जी रोज़ी खाओ। या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिनत-तय्यिबाति, या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम वश्कुरू लिल्लाहि इन कुंतुम इय्याहु ताबुदून। ऐ ईमान वारो, पाकीज़ा रिज़्क़ हासिल कयो, पाकीज़ा रोज़ी खाओ, हलाल जी रोज़ी जेका अल्लाह करीम तव्हांजो रिज़्क़ रखियो आहे उन मां तव्हां पाकीज़ा शयुनि खे पसंदि कयो ऐं अल्लाह जो शुक्र अदा कयो। जेकॾहिं तव्हां ख़ासि उन जी इबादत कयो था, अल्लाह करीम जी इबादत में तव्हांजी ज़िंदगी गुज़री रही आहे, त पोइ इहो शर्त अथव, अल्लाह करीम पाण पाक आहे, पाकीज़ा माण्हुनि खे पसंदि कंदो, पाकीज़ा रोज़ी खे पसंदि कंदो आहे। इन करे फरमाए इन कुंतुम इय्याहु ताबुदून, जे तव्हां अल्लाह जी इबादत कयो था, हिकु पालनहार जी इबादत कयो था, पाण खे तौहीद वारो सम्झो था, त पोइ तव्हां रिज़्क़ जेको हासिल था कयो, तव्हांजी कमाई, तव्हांजो रोज़गार, तव्हांजी रिज़्क़ हासिल कर हलाल मां हुजे। वरी नंबर अल्लाह करीम उन्हनि जो आंदो जेके तमाम मखलूक खां यानी इंसाननि खां तमाम आला अल्लाह करीम उन्हनि जा दर्जा रखिया। तमाम इंसाननि में मकाम हासिल जो आहे त मुसलमाननि खे आहे, मुसलमाननि में तमाम मकाम ऐं जेको दर्जो आहे सो मोमिननि खे आहे। मोमिननि खां बाद में उम्मत का बाद में अल्लाह से यानी उम्मत का अग में अल्लाह करीम जेको दर्जो रखियो आहे, मकाम ॾिनो आहे, उहो रसूल जो आहे। उन्हनि खे छा फरमाई, या अय्युहर रसूल, सूरत मोमिनून,
या अय्युहर रुसुल कुलू मिनत तय्यिबाति वअमलू सालिहा इन्नी बिमा तामलून अलीम। ऐ रसूलन जी जमात पाकीज़ा रोज़ी खाओ, पाकीज़ा शयूं खाओ, अमल सालिह कयो। बेशक अल्लाह करीम जाने पयो तव्हांजे हर अमल के। अल्लाह करीम रसूलन के वो खबरदार कयो आ तव्हां चूंडियल जमात अल्लाह जी आयो। अल्लाह करीम तव्हांखे रहनुमाई जे लाइ रसूल बनाए करे न कायनात में मोकिलियो आ। हर रसूल के अल्लाह करीम जो इहो हुक्म आहे त तव्हांजे पेट जे अंदर हलाल जी रोज़ी हुजे, रिज़्क़ हलाल हुजे, छो त उन जो मक़ाम ऐं दर्जात बि बुलंद आहे। इन लिहाज़ सां असांखे सोचणु खपे त असां इहा त ॻाल्हि सोचींदा आहियूं असां जूं दुआऊं क़बूल नथियूं थियनि, असां हेतिरी इबादत था कयूं पोइ बि मक़बूलियत नज़र न पई अचे। हर रोज़ानो असां मुश्किलात में मुब्तला आहियूं, परेशानी आ, महांगाई आ, रोज़ी में बरकत कान्हे का, कमाए कमाए थकिजी पिया आहियूं। अल्लाह करीम जे हुक्म जे मुताबिक़ असां अमल कयूं त यकीनन उहा रोज़ी बरकत वारी बि हूंदी, हलाल वारी रोज़ी हूंदी ऐं उन जे खाइण में, उन जी हासिल करण में सुकून हूंदो। अल्लाह से सुकूनियत नाज़िल फरमाईंदो। हदीस मुस्नद अहमद में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे उहा नसीहत कई आहे जो तव्हां चओ था त असांजी दुआ क़बूल कान्हे का, तव्हां चओ था दुआऊं घुरी घुरी थकिजी पिया आहियूं, असांजी दुआ क़बूल छो नथी थिए? अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हदीस मुस्नद अहमद में पाण फरमायो है इंसानो अल्लाह करीम पाकीज़ा ज़ात है, कायनात में एतरो केर पाक ना है जेतरो पाक अल्लाह करीम आ। अल्लाह करीम पाकीज़गी के पसंद करे, इन करे ए इंसानो पाकीज़ा रिज़्क के खाए जाओ, पाकीज़ा रोज़ी खाओ, छो त अल्लाह फरमायो आ पाण पाकीज़ा आहियां ऐं पाकीज़गी के पसंद कंदो आहियां। हराम खां मूंखे नफ़रत उनते मुझो गज़ब आ, इन करे तव्हां पाण बि पाकीज़ा रहो, पाकीज़ा रोज़ी अख्तियार कयो, उनके तलाश कयो। अल्लाह जे रसूल फरमायो तॾहिं अल्लाह करीम आम इंसाननि के, मुसलमाननि के हुकुम फरमायो आ या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम वश्कुरू लिल्लाहि इन कुंतुम इय्याहु ताबुदून। यह आयत अल्लाह जे रसूल पढ़ी आहे हदीस में आ। पाण फरमायो उन खां पोइ अल्लाह करीम असां रसूलनि जे जमात खे हुकुम फरमायो आ या अय्युहर रुसुल कुलू मिन तय्यिबाति वअमलू सालिहा इन्नी बिमा तामलून अलीम। ऐ रसूलनि जी जमात हलाल तलाश कयो, हलाल जी रोज़ी पाकीज़ा रोज़ी खाए जाओ ऐं अमल सालिह कयो। अल्लाह जे रसूल उन खां बाद में छा फरमायो? फरमायो पर अहिड़ो माण्हू आहे जंहिंजा हथ आसमान जे तरफ़ आहिनि। ॾिसण में हालत अहिड़ी आहे, ग़रीब आहे, मिस्कीन आहे, कमाए कमाए थकिजी पियो आहे, जुती पेरनि में कान्हे का, लिबास फाटो पियो आहे, हालत अहिड़ी आहे, मथो उघाड़ो आहे, मथे ढकण जे लाइ बि कपिड़ो न आहे, का बि शइ कान्हे, चादर बि कान्हे का, सफ़र जी हालत में आहे। इन हालत में हथ मथे आसमान जे तरफ़ यमुद्दु यदैहि इला समाई इला समाई या रब्बी। अल्लाह जे रसूल फरमायो जे ज़ाहिरी उन जी सूरत ॾिसो तव्हां समझंदो त इहो त अल्लाह जो अहिड़ो त वली आहे जो जा दुआ घुरंदो अल्लाह करीम इन जे दुआ खे क़बूल कंदो। कपिड़ा बि हिन जा फाटा पिया आहिनि, एतिरो मिस्कीनी हालत में आहे, मथे हिन जा वार जेके उन में बि मिटी जी दज़ नज़र अची रही आहे, सफ़र जी निशानी आहे। अल्लाह जे रसूल फरमायो पेरनि उघाड़ो आहे, मिस्कीनी हालत में आहे। अल्लाह करीम जी सिफ़त सां सॾे थो या रब या रब या रब
रब ओ मुंहिंजा रब ऐं मुंहिंजा रब इन हालत में आ पर अल्लाह जे रसूल फरमायो मतामुहु हरामुन व मशरबुहु हरामुन व मलबसहु हरामुन। पाण फरमायो त कीअं उन शख्स जी दुआ क़बूल थींदी जंहिंजी रोज़ी रुक जेका पेट में आ उहा हराम जी आ, जंहिंजो पीअण बि खाइण हराम जो आ ऐं जंहिंजो पाइण लिबास बि हराम जे रोज़ी में आ। वग़ुज़ी हरामुन ऐं उन जो खाइण पीअण बि हराम जो आ। पाण फरमायूं फ़ाना युस्तजाबु लिज़ालिक अहिड़े शख्स जी दुआ कीअं क़बूल थींदी, अहिड़े शख्स जी दुआ क़बूल कीअं थींदी। ज़ाहिरी सूरत असां जी अहिड़ी आहे, यकीनन क़ुरान व सुन्नत ते जीअं असां अमल पिया कयूं ऐं निमाज़ी बि आहियूं, सभु ॻाल्हियूं असां में आहिनि पर इन पासे असां थोरो तवजह न कयो आहे त किथे असांजे इन रिज़्क़ जी मामले में हराम त शामिल न आहे। जो शैतान हराम के बेहतरीन अल्फाज ॾेई करे, बेहतरीन लक़ब ॾेई करे, बेहतरीन नाला ॾेई करे तव्हांखे एॾो मुतमैन कंदो जो तव्हां चवंदो त हिन में त को हराम शइ आहे ई कान, हिन कारोबार में को हराम ॻाल्हि ई कान्हे का, ही त का ॻाल्हि ई कान्हे, हराम हिनखे न चइबो। इहो शैतान सिंगारे करे ॾींदो आहे। इन करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इन पासे तव्हां तवजह कयो, भले केतिरा बि आसमान जे तरफ़ हथ खणंदो पर जेकॾहिं तव्हांजे पेट में तव्हांजे अंदर उहा ग़िज़ा हराम जी आहे त अल्लाह करीम क़बूल न कंदो। रिज़्क़ हलाल जे लाइ असां तलाश लाइ निकिरूं था, मेहनत कयूं था। दुकानदार दुकान ते वञे, वापारी मार्केट में वञे, माल जो वापारी पिड़ी में थो वञे, ज़मीन जे लाइ हारी आहे, मेहनत करे पियो कंहिं बि तरीक़े सां। अल्लाह जे रसूल फरमायो जेॾी महिल सुबुह जे टाइम ते निकिरे हू हिकिड़ी दुआ पढ़े, जेॾी महिल हू मार्केट में पहुचे, दुकान ते पहुचे, बाज़ार में पहुचे, जंहिं जॻह ते पंहिंजे रोज़ी जे तलाश जे लाइ निकितो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हू हिकिड़ी दुआ घुरे। हिकिड़े उहा दुआ आहे जंहिंसां उनखे एतिरो त नफ़ो मिलंदो जो उनजे ज़हन में न हो त मूंखे एतिरो नफ़ो थींदो, कॾहिं उन सोचियो बि न हो। हीअ हदीस जामे तिर्मिज़ी में आहे। अल्लाह जे रसूल फरमायो जो शख्स सुबह जो सवेर रोज़ी जे तलाश में निकतो ऐं दुआ पढ़ी निकतो आहे, ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहू, हिकिड़ी अल्लाह जी तस्बीह थो बयान करे, अल्लाह जी हम्द बयान थो करे, अल्लाह जी तकबीर ऐं तहलील सां निकतो आहे। छो त हिन जो इहो ई अक़ीदो आहे इन्नल्लाह हुव रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। ज़हन में इहा ॻाल्हि न आहे त दुकानदार मूंसां सस्ताई कंदो या न, शइ मूंखे छो त असांजो त ज़हन इन पासे आहे, वञा थो बाज़ार में ख़बर न आहे हीअ शइ केतिरी महांगी हूंदी ऐं कीअं हासिल करे सघंदुसि, ख़बर न आहे अॼु मज़दूरी मूंखे केतिरी मिलंदी, अॼु मुंहिंजो छा मामिलो थींदो। असां इहा सोच करे निकिरंदा आहियूं पर अल्लाह जे रसूल फरमायो इहा सोच न कयो, सोच इहा कयो इन्नल्लाह हुवल रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन, जंहिं रोज़ीअ जो इंतज़ाम कयो आहे, जंहिंजे नाले सां निकिरां थो बसि मुश्किलात उहो ई ख़तम कंदो, मार्केट में पहुचाईंदो उहो, बाज़ार में उहो ई पहुचाईंदो, दुकान ते पहुचण मुंहिंजो कमु आहे, सभु मामला आसान कनि, रज़्ज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन जो कमु आहे। अल्लाह करीम जो इहो मामलो आहे। तॾहिं सभ खां पहिरीं घर मां इन अंदाज़ में निकिरे ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू लहुल मुल्कु व लहुल हम्दु
युहयी व युमीतु व हुवा हय्युन ला यमूतु बियदिहिल खैर व हुवा अला कुल्लि शैइन कदीर। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको इहा दुआ पढ़ी करे अल्लाह करीम जी तारीफ करे अल्लाह ज़ुल कुव्वतिल मतीन के याद करे निकरंदो आ रोज़ी जे तलाश में निकतो आ अल्लाह करीम जे दरबार के छा नफ़ो मिलंदो आ। पाण फरमाइन हदीस में 10 लख नेकियूं त पहिरियों न जूं लिखियूं वेंदियूं आहिनि 10 लख गुनाह माफ़ कया वेंदा आहिनि 10 लख दरजात बुलंद थींदा आहिनि। हाणे जेसि ताईं हू पंहिंजे कारोबार जे लाइ वञे जेसि ताईं रिज़्क़ ताईं पहुचे तेसि ताईं त उनखे नफ़ो मिली वियो नफ़ो उनजो शुरू थी वियो। अल्लाह जे रसूल फरमायो 10 लख नेकियूं मिलनि 10 लख गुनाह माफ़ थियनि 10 लख दरजात बुलंद थियनि। जॾहिं अहिड़ो बालो अल्लाह के राज़ी करे निकिरे इन्नल्लाह हुवा रज़्ज़ाक़ ज़ुल कुव्वतिल मतीन पोइ ॾिसजो त उन रोज़ीअ में अल्लाह जी के बरकत अता फरमाईंदो ऐं उहा रोज़ी जेका असांखे मिलंदी हलाल जी मिलंदी। इन इरादे सां इंसान निकिरे पर अॼु असां रोज़ी जे तलाश में निकिरूं था। दुकानदार आहे को बि कारोबार करण वारो आहे हर एक जी सोच ई आहे जे सच ॻाल्हाईंदसि त फ़ाइदो त थींदो ई कोन्हे। अल्लाह जो बानो ख़र्च भी पंहिंजी रक़म करे टाइम भी सीड़ाए सॼो ॾींहुं दुकान ते वेही वेही तंग थी वञे जेल में सूर थी वियो आहे सॼो ॾींहुं वेठो आहे वीचारो महिनत पियो करे एतिरी महिनत खां पोइ बि हिकिड़े मिंट में रोज़ी के हराम करे छॾी आहे। जेकॾहिं 100 रुपए जी शइ त कूड़ ॻाल्हाए चवंदो त ही त 500 में मूं ख़रीद कई आहे ॾींदो वरी ओतिरे में ई पर शुरू वही कूड़ खां कई शुरूआत कूड़ खां थी आहे। हाणे उन रोज़ी में हलाल किथां थींदो उन रोज़ी में बरकत किथां ईंदी। अज हर एक जी दाई आई जे सच था ॻाल्हायूं त रोज़ी सही मिली कान थी रोज़ी मिली थी वञे असांजी दिलि में बेईमानी ईमान कोन्हे असांजूं दिलूं कारियूं कटजी चुकियूं आहिनि। अल्लाह ते भरोसो इन्नल्लाह हुवा रज़्ज़ाक़ ज़ुल कुव्वतिल मतीन ते असांजो भरोसो कोन्हे को तॾहिं असां 1 रुपए जहिड़ा 5 रुपए जहिड़ा पंहिंजो ईमान ज़ाया कयूं कूड़ ॻाल्हायूं साॻियो नफ़ो उहो ई जेको लिखियल त उहो ई मिलंदो पछाड़ी मजबूर थी करे बि ॾेई छॾींदो पर हेॾो गुनाह पंहिंजी इन रोज़ी हलाल में हराम शामिल करे छॾी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हदीस सही मुस्लिम में आ पाण फरमायो सलासतुल ला तुकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामह सलासतुल ला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामति वला यंजुरु इलैहिम वला युज़क्कीहिम वलहुम अज़ाबुन अलीम। अल्लाह जे रसूल फरमायो 3 किस्मन जा माण्हू अहिड़ा हूंदा जिनके अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहुं ॾिसंदो न उन्हनि ॾांहुं नज़र बि न कंदो अल्लाह करीम उन्हनि खे पाक न कंदो अल्लाह करीम उन्हनि सां ॻाल्हाईंदो बि न वलहुम अज़ाबुन अलीम उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। अल्लाह जे रसूल हिकु दफ़ो बि फरमायो ॿियो दफ़ो फरमायो टियों दफ़ो साॻी ॻाल्हि खे दोहरायूं तॾहिं सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह अन्हु चवण लॻो आहे क़ुर्बान वञा अल्लाह जा रसूल ही त बर्बाद थी वियो ही त हलाक थी वियो ही त खसारे में अची वियो जंहिं अहिड़ी हालत कई जो अल्लाह करीम क़यामत जे ॾींहुं न निहारे न ॾाह न पाक करे उनखे न ॻाल्हाए अल्लाह करीम उन सां पर हूंदा केर अल्लाह जा रसूल बदनसीब कहिड़ा हूंदा। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह अन्हु सवाल कयो आहे अल्लाह जे रसूल फरमायो अल मुसबिल इज़ारहु वल मन्नानु वल मुनफिकु सिलातहु बिल हल्फिल काज़िब। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो सब खां पहिरीं मुतकब्बिर इंसान जंहिंजे शलवार जा
पांचा भेदी का हेठ ते हलंदा आहिनि मर्दनि ॾांहुं इशारो आहे अल्लाह जे रसूल फरमायो मर्द जंहिंजे शलवार जी पांचा उन जा भेदी का हेठ लुटकी रहिया आहिनि गोद बदल आहे त उहो कपिड़ो भेदी का हेठ आहे क़यामत जे ॾींहुं अल्लाह करीम न निहारींदो हुनजे तरफ़ न ॻाल्हाईंदो अल्लाह करीम हुन सां न हुनखे पाक कंदो ॿियो नंबर अल्लाह जे रसूल फरमायो वल मन्नान एहसान फरामोश जे करे कंहिं माण्हू जे मथां हुन एहसान कयो आहे कंहिंजे मथां हुन थोरो कयो आहे कंहिंसां हुन जेका सो ख़ैर ख़्वाही कई आहे पर गुस्से में अची करे हुनखे फ़ाइदो न पहुतो त उहो एहसान ॼाणाईंदो रहियो हुनखे ताना हणंदो रहियो ऐं हुनखे ॿुधाईंदो रहियो एहसान पंहिंजा यादि ॾियारींदो रहियो यानी अल्लाह जे रज़ा जे लाइ हुन कंहिंसां ख़ैर ख़्वाही न कई टियों नंबर अल्लाह जे रसूल फरमायो जेको रोज़ी करण वारो आहे दुकानदार हुजे ताजिर हुजे केर बा ख़रीदो फ़रोख्त करण वारो पाण फरमायो कूड़ ॻाल्हाए करे रोज़ी कमाइण वारो क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी लानत हुनजे मथां हूंदी अल्लाह करीम पंहिंजे नज़र रहमत सां हुन ॾांहुं निहारींदो बि न हुनखे पाक कंदो न अल्लाह करीम सां कलाम कंदो पाण फरमायूं अॼु असां 5-10 रुपयनि जे करे कूड़ था ॻाल्हायूं पोइ उन रोज़ी में बरकत कीअं पवंदी उहा रोज़ी असांखे हलाल जी कीअं मिलंदी उहा ग़िज़ा असांजे पेट में हलाल जी न हूंदी त पोइ असांजूं दुआऊं क़बूल कीअं थींदियूं तोर ऐं माप में घटिताई करणु हीउ एॾो वॾो जुर्म आहे जो अल्लाह करीम हिन वक़्तु त रहम कयो आहे पंहिंजे ॿाननि ते पर उहो वक़्तु बि हो जिन क़ौमुनि इहो जुर्म कयो तोर ऐं माप में घटिताई करणु धोखेबाज़ी करणु वठंदा ख़रीद कंदा का शइ त उहा पूरे जी पूरी वठंदा या पाण वधीक वठी वेंदा ऐं जॾहिं ॾींदा हुआ त खुटाए ॾींदा हुआ अॼुकल्ह वठण वारा वट जेके आहिनि तराज़ू जा न तोर वारा उहे अलॻि हूंदा आहिनि वरी ॾियण वारा अलॻि रखे वेठा आहिनि हर जगह ते अॼु असां ॾिसूं पिया कई निमाज़ी हाजी इबादत करण वारा आम माण्हू खां वठो त उते कुझु घटि फ़र्क़ु हूंदो होॾां वेंदे छो त होलियो त मुसलमानी वारो लॻो पियो आहे होलियो त तमामु नेकोकार शख़्स जो लॻो पियो आहे पर इहा ख़बर न आहे त न रोज़ी खे हासिल करण जे लाइ हिन एॾी बेईमानी कई आहे अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए तो वैलुल मुतफ़्फ़िफ़ीन अल्लज़ीना इज़ा क़ालू अलन नासि यस्तौफ़ून व इज़ा क़ालूहुम अवज़नुहुम युख़सिरून वैलाए हलाकत आहे उन्हनि जे लाइ जेके तोर ऐं माप में घटिताई कंदा जॾहिं वठंदा त पूरे जो पूरो था वठनि ऐं जॾहिं कंहिंखे ॾियनि था तोर करे त घटि करे था ॾियनि अल्लाह करीम कुरान करीम में फरमाए तो फहेला उन्हनि जे लाइ बर्बादी आहे उन्हनि जे लाइ हलाकत आहे उन्हनि जे लाइ ही उहे कुरान करीम जूं आयतूं आहिनि जॾहिं सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु सन 7 हिजरी में यमन खां पंहिंजे वफ़द सां गॾु अची रहियो आहे मदीनतुल मुनव्वरा में आयो आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिक में आयो आहे जेॾी महिल अची मदीने में पहुतो आहे त ख़बर हुनखे पई आहे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन वक़्तु मदीने में न आहिनि ग़ज़वे ख़ैबर में मसरूफ़ आहिनि ख़ैबर जी जंग लड़ी रहिया आहिनि हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु फरमाए थो उहा राति असां वफ़द समेत मदीने में गुज़ारी आहे पर मदीने में जेको अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाइम मक़ाम सहाबी बनायो हुयो सैयदना सिबा बिन उफ़ुतार रज़ी अल्लाहु अन्हु उहो मदीने जो क़ाइम मक़ाम अल्लाह जे रसूल जे तरफ़ां मुक़रर कयल आहे फजर जी नमाज़ पढ़ाए रहियो आहे हिकिड़ी रकात में सूरत मरियम पढ़ी ॿी रकात में जेॾी महिल मूं पहिरियों दफ़ो ही क़ुरान ॿुधो आहे हिन सहाबी खां जेॾी महिल ॿी रकात में पढ़ण लॻो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वैलुल लिल मुतफ़्फ़िफ़ीन अल्लज़ीना इज़ा क़ालू अलन नासि यस्तौफ़ून हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु फरमाए थो निमाज़ जी हालत में ई मूंखे यादि अची वियो पंहिंजो इलाइक़ो पंहिंजो ॻोठ जो हिकिड़ो माण्हू मुंहिंजे ज़हन में अची वियो उन वक़्तु आउं सोचणु लॻंदो ही त बर्बाद थी वियो ही त हलाक थी वियो ही त खसारे में अची वियो इन जी आदत हूंदी आहे त जेकॾहिं माल ख़रीद कंदो आहे त ज़्यादा वठी वेंदो आहे जॾहिं को ईंदो त
नमाज वठण जे लाइ त उनखे माप में घटिताई करे धोखेबाज़ी करे ॾींदो आहे। हज़रत अबू हुरैरा फरमाए थो ही त अल्लाह जो क़ुरान ॿुधाए रहियो आहे जेको असांजे ॻोठ में थी रहियो आहे। ही उहा कौम हुई जंहिंजे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो अल्लाह जो अज़ाब उन कौम जे मथां आयो। हज़रत शुआइब अलैहिस्सलाम जी कौम हुई जंहिंमें इहो वॾो जुर्म बीमारी इहा हुई तोर माप में घटिताई करणु धोखेबाज़ी करणु सामान वठण में ज़्यादा वठी वेंदा पूरो वठी वेंदा ऐं जॾहिं ॾींदा त तमामु घटि करे ॾींदा हुया। वया कौम औफू मिक्याल वल मीज़ान बिल क़िस्त वला तबखसु अन्नास अशियाहुम वला तासौ फिल अर्ज़ि मुफ़सिदीन बक़ियतुल्लाहि खैरुल लकुम इन कुंतुम मुमिनीन। हज़रत शुआइब अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे सम्झायो आहे ऐं मुंहिंजी कौम तोरई माप में घटिताई न कयो इंसाफ़ सां तोरियो। जेको वठणी अचण वारो भले जे करे उम्र जे लिहाज़ सां बुज़ुर्ग हुजे जवानी वारो शख़्स जवान हुजे या मासूम ॿार हुजे जो त असां में अॼुकल्ह आहे जेकॾहिं को चङो भलो होशियार ईंदो त उनखे भला असां पूरी शइ ॾेई छॾींदासीं पर जेकॾहिं मासूम ॿार ईंदो त पोइ धोखेबाज़ी फिराड उन ॿार सां घणो थींदो ऐं जेकॾहिं को दरवेश माण्हू हूंदो हिसाब किताब न ॼाणंदो त उन सां धोखेबाज़ी ज़्यादा कई वेंदी आहे। हज़रत शुआइब अलैहिस्सलाम चयो आहे मुंहिंजी कौम तमाम इंसाननि सां इंसाफ़ कयो। अल्लाह करीम फरमाए थो तोर माप में घटिताई न कयो इंसाफ़ कयो। जेको तव्हांखे नफ़ो मिले इहो तव्हांजे लाइ भलो आहे भले थोरो नफ़ो हुजे उन में अल्लाह जे तरफ़ां तव्हांजे लाइ बरकत हूंदी उहा रोज़ी तव्हांजी हलाल जी आहे। कौम जवाब छा ॾिनो आहे हालू या शुआइब सलातुक तामुरुक अन नतरुक मा याबुदु आबाउना औ अन नफ़अल फी अमवालिना मा नशा इन्नका लअंतल हलीमुर रशीद। ऐ शुआइब तू असांखे हर क़याम ते समझाई पियो असांजे कारोबार में दख़ल अंदाज़ी छो थो करी तू असांखे निमाज़ जी दावत ॾी तुंहिंजी निमाज़ असां क़बूल कंदासीं पोइ असांखे एतिरो नफ़ो न मिलंदो जेको असांजा अब्बा ॾाॾा कमाए विया अब्बा ॾाॾा जेको कारोबार करे विया असांजी रोज़ी जा नफ़ा ख़तम थी वेंदा। तुंहिंजी निमाज़ असांखे धोखे खां रोके पई तुंहिंजी निमाज़ असांखे तोरे माप खां रोके थी तुंहिंजी निमाज़ असांखे ठगी करण खां रोके पई तुंहिंजी निमाज़ असांखे मिलावट करण खां रोके पई तुंहिंजी निमाज़ असांखे सूद खां रोके पई तुंहिंजी निमाज़ असांखे न प्याज खां कारोबार खां रोके रही आहे तुंहिंजी निमाज़ असांखे जुआ खां रोके रही आहे। ऐं शुआइब न तुंहिंजी निमाज़ खे क़बूल न कंदासीं। अॼु असांजो इहो हाल आहे निमाज़ी पंज वक़्त मिहराब ते मिरार ते ठहियो पियो आहे पेशानी ते ज़ाहिर निशानी निमाज़ जी आहे पर धोखेबाज़ी छॾण लाइ तयार न आहियूं। तोरे माप में घटिताई करण जे लाइ असां सॼो ॾींहुं इन में मसरूफ़ आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो तव्हांजो दुआऊं क़बूल कीअं थींदियूं जो तव्हांजी ग़िज़ा हराम जी आहे। तव्हां सोचो त तव्हांजी रोज़ी कीअं पई थिए। अॼु असां निमाज़ूं त पढ़ूं था होॾां उहा क़ौम होशियार हुई हज़रत शुआइब अलैहिस्सलाम खे चयूं त यकीनन तूं ॻाल्हि सही थो करीं पर जॾहिं असां तुंहिंजी ॻाल्हि मञीसूं न पोइ इन हराम खां परे बची वेंदासीं हराम छॾे ॾींदासीं। कोई हेॾो अखियुनि जो ठार माल पिया गॾु कयूं जेको धोखे सां उहो त असांखे कोन मिलंदो। हज़रत शुआइब अलैहिस्सलाम फरमायो बक़ियतुल्लाहि खैरुल लकुम जेको थोरो बि नफ़ो तव्हांखे मिले पियो इहो तव्हांजे लाइ भलो आहे अल्लाह जी तरफ़ां उनखे तव्हां सुठो समझो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो सुनन इब्न माजा में रिवायत पाण फरमायो वलम यनकुसुल मिक्याल वल मीज़ान इल्ला उखिज़ू बिस्सिनीन। अल्लाह जे रसूल फरमायो जंहिं शख़्स तोरे माप में घटिताई कई या धोखेबाज़ी कई तोरे माप में घटिताई करण वारे शख़्स जे लाइ अल्लाह जे तरफ़ां टे अज़ाब ईंदा आहिनि। टे अज़ाब पहिरियों नंबर त अल्लाह साईं उनखे कहत में मुब्तला कंदो
कहत साली में मुब्तला कंदो। बियो नंबर अल्लाह जे रसूल फरमायो त महंगाई में अल्लाह साईं के अज़ाब मोकलींदो, यानी महंगाई जो अज़ाब हुंदो। टियों नंबर त एक ज़ालिम हुक्मरान उन जे मथा हुंदो, उन जी का ॻाल्हि ॿुधंदो ई कोन, केॾा बि एहतिजाज कनि, सॼो मुल्क हिकिड़े पासे थी वञे पर कुझु न थी सघंदो। अल्लाह जे रसूल फरमाई तव्हांजा अमल आहिनि, ही तव्हांजा ई अमल आहिनि जैसा ये टे अज़ाब अथव। तव्हां ठगी कई, तव्हां धोखो कयो, तव्हां तोरी माप में घटताई कई, तव्हां खीर में मिलावट कई, माखी में मिलावट कई, हर शइ में मिलायव, ये धोखेबाजी कयव, अल्लाह जे तरफ़ां इहो अज़ाब आयो। पहिरीं त अल्लाह करीम तव्हांजे लाइ रोज़ी तंग करे छॾी, नंबर ॿ त अल्लाह करीम तव्हांजे लाइ महांगाई जो तूफ़ान आणे छॾियो आहे। हर जॻह ते महांगाई जी दाह लॻी पई आहे। छा कजे हेॾी महांगाई आहे, छा कजे हुकूमत ॿुधे ई कान थी। कीअं ॿुधंदी जंहिंजे लाइ अल्लाह जे रसूल फरमायो आहे वजौर सुल्तान अलैहिम, अल्लाह से अहिड़ो त हुकुमरान मथां मुसलत कंदव जो तव्हांजी जान न छुटंदी हुन मां। हा असीं पंहिंजे पाण खे सुधारियूं, पंहिंजी इस्लाह कयूं, यकीनन अल्लाह करीम ही सारी तब्दीली आणे छॾींदो। अल्लाह से कहत ख़त्म कंदो, महांगाई ख़त्म कंदो। अल्लाह से हिकु रहमतिल हुकुमरान आणींदो, इंसाफ वारो हुकुमरान ईंदो। यकीनन धोखो करणु, मिलावट जो एॾो त गुनाह आहे जंहिंखे अल्लाह जे रसूल पंहिंजी उम्मत मां ई कढी छॾियो आहे। जेको मिलावट करण वारो शख़्स आहे, अफ़सोस आहे। ऐं कसम एतिरा खणंदो साईं, जेकॾहिं खीर में मिलावट कर त मुंहिंजी मेंह मरी वञे। ऐं ख़बर इहा भई खीर में मिलावट पाणी न पियो करे, पौंदड़ मिलाए पाणी में पोइ पियो मिलाए। ऐं होॾा वॾा कसम खणंदो त असांखे एॾो ख़ौफ़ आहे जो असांजो माल मरी वञे जेकॾहिं धोखो कयूं। ऐं अॼु उहो पाणी वारो खीर 120 खां बि मथे थी वियो आहे, आम जॻहनि ते। अफ़सोस मुस्लमान ई असां, हालांकि खीर त असां मुस्लमाननि खां ई वठंदा आहियूं न, मुस्लमान ही कारोबार करण वारा आहिनि। हर दुकान ते वञो, किथे को का ख़ालिस शइ न पई मिले। अल्लाह जा रसूल मंडी में निकिता आहिनि, अनाज जा ढेर लॻा पिया आहिनि, खजूरा, अनाजा, वॾी मंडी आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने में निकिता। हीअ हदीस सही मुस्लिम में आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हलंदे हलंदे ॾिठूं त हिकिड़ो अनाज जो ढेर जेको लॻो पियो आहे ॾाढो बहितरीन आहे। जो अॼु बि तव्हां निकिरो मंडी में, भाॼी वारनि वटि वञो, फ्रूट वारनि वटि वञो त जेका सुठी शइ हूंदी उनखे साम्हूं साम्हूं करे रखंदा त पोइ ॾिसी दोखो खाई वञे, असांजो शिकार थिए, पोइ अचे पोइ विच में सभु शयूं ख़राब पयूं आहिनि। पहिरीं ज़ाहिर करे ॾिसंदा। ऐं के हिंदुनि जो सिर्फ़ु कमु न आहे, के गैर मुस्लिमनि जो न, निमाज़िन जो, हाजिन जो। 5 वक़्त आज़ान ईंदी आहे, फौरन दुकान बंदि करे, रेड़ी बंदि करे निमाज़ ते अॻियां वेंदा। पर अॻियां ॾिसंदो त सिंगारे फ्रूट रखंदा ऐं सिंगारे तमामु भाॼियूं रखंदा। विच में छा हूंदो त ख़राब शयूं उहे पोइ मिक्स करे ॾेई छॾींदा आहिनि ऐं रेट वरी उनजो जेका शइ असां साम्हूं ॾिठी आहे। अल्लाह जे रसूल ॾिठो त हीउ ढेर लॻो पियो आहे अनाज जो, केॾो बहितरीन अनाज जो दाणो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम विया, हीउ अल्लाह जे तरफ़ां को ॿुधाइणो हो, वही थी, अलका थियो, जो अल्लाह जे रसूल कॾहिं बि न कयो। पंहिंजो हथ मुबारक उन ढेर जे अंदरि विझी छॾियऊं, उन अनाज खे अंदरां खां कढियऊं। जेॾी महिल उन ढेर में पंहिंजो हथ मुबारक अंदरि विझी उन अनाज मां अंदरां खां ईअं लप भरे कढी आया त अन्न जेको हो सो पुसियल हो, ॿाहिरि मथां सुकल हो। ही सही मुस्लिम में हदीस। अल्लाह जे रसूल ॾिसी फरमायो फला जअलतू, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो छा आहे, हाणे वो अनाज खपाइण वारो परेशान थी वियो, चवण लॻो या रसूल अल्लाह, या तव्हांखे ख़बर आहे त थोरो अॻु में को करायो मिली वियोसीं। इहा ॻाल्हि त सही आहे।
अल्लाह जा रसूल मींहं वसण जे करे या मुंहिंजी कणक पुसी वई ॿी अंदर जेका पयल हुई उहा खणी मुंहिंजे मथां ॾेई छॾी। अल्लाह जे रसूल पोइ फरमायो छा फरमायो पोइ ईअं करी आहे त उहा पुसियल खे अलॻि करे छॾी आहे, जेका सुकल कणक तूं अलॻि रखी छॾी आहे। पाण फरमायो मन गश फलैस मिन्नी, यादि रख जंहिं अहिड़ो कमु कयो असां मां नाहे, मूं मुहम्मद उनखे पंहिंजी क़ौम मां यानी उम्मत मां ई ख़ारिज करे छॾियो आहे। धोखेबाज़ जेका शइ आहे उनखे वठो वठां पाणी जी लॻी पई आहे, तोड़ में कुझु सवाई थी वञे। अल्लाह जे रसूल फरमायो जेकॾहिं तूं ईअं थो करी त तूं उहा पुसियल कणक जुदा करे रखी आहे ऐं जेका ख़ुश्क हुई उनखे जुदा करे रखी आहे, पर अहिड़ो कमु जेकॾहिं कंहिं मिस करे छॾियो आहे पाण फरमायूं उहो असां मां नाहे। यराहुन्नास मन गश फलैस मिन्नी, जेको माण्हुनि खे ॾेखारे थो धोखेबाज़ी थो करे उहो असां मां नाहे। उहे अल्लाह जा बाना हुया जिन रोज़ीअ खे हलाल करण जे लाइ अहिड़ी ईमानदारी ॾेखारी हुई जंहिंखे क़यामत ताईं हदीस जी सूरत में अल्लाह करीम उन्हनि खे नुमाया करे छॾियो त अहिड़ा बि दुनिया में ईमानदार माण्हू हुया जिन जी अल्लाह जे रसूल बि तारीफ़ कई आहे। हदीस सही बुखारी में, सही मुस्लिम में, सही बुखारी जी हदीस नंबर 3472, सही मुस्लिम में हदीस नंबर 1721 ते ही मुतफ़क़ुन अलैहि रिवायत आहे, सही है इनकी रिवायत। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो कहीं कौम में ब शख्स आहिन, बई कारोबार करण वाला, हिकड़ो माण्हू वनी जमीन जो टुकड़ो तो हिकड़े खां खरीद करे पाण फरमायो प्लाट वठण वारो आहे, हिकड़े माण्हू खां उन प्लाट वरतो आहे, जमीन जो टुकड़ो वरतो आहे, जमीन जो टुकड़ो हासिल कयो आहे, रक़म त ॾेई छॾी त पर जेॾी महिल उन ज़मीन खे उन आबाद करण जी कोशिश कई, जेॾी महिल उन में हर हलाइण शुरू कई त उतां हिकिड़ो सोन जो मट निकिरी पियो। अल्लाह जे रसूल फरमायो सोन जो मट आहे यानी ज़ेवर सां भरियल आहे। हिन जेॾी महिल ॾिठो ई परेशान थी वियो, असां जहिड़ो हुजे हा त ख़ुशि थी वञा त ही त सॼी ज़िंदगी कमाया हा, एतिरी आबादी कान थे हा, जेको हिकु सोन जो मट निकिरी पियो आहे ज़मीन मां, मूं त ख़रीद करे छॾी आहे। असां जहिड़ो त कंहिंसां ॻाल्हि ई न करे लिकाए छुपाए छॾे आहे। अल्लाह जे रसूल फरमायो त इहो शख़्स आहे सोन जो मट खणी करे उन वक़्तु पंहिंजो कमु छॾे ॾिनई, उहो हर हलाइण छॾे ॾिनई, उहो सोन खणी करे उन मालिक वटि जेका न ज़मीन ख़रीद कई आहे, हालांकि उहो हाणे इन ज़मीन जो मालिक त न रहियो आहे, पर उहो सोन खणी वयो आहे उन जे हवाले की कि अल्लाह जा बाना मूं त तोखां ज़मीन जो टुकड़ो वरतो, मूं तोखां सोन कोन वरतो आहे, ही तुंहिंजी ज़मीन मालिक तो आयो वापस कर। अल्लाह जे रसूल फरमायो त अॻियां वरी एतिरो त ईमानदार हो जो छा तो चवे तो मूं तोखां रक़म हासिल करे छॾी आहे, इन ज़मीन जे टुकड़े जी हासिल कई आहे, इन तुंहिंजे हिसे मां इहो सोन निकितो आहे, इहो मुंहिंजो नाहे, इहो मुंहिंजो नाहे, इहो सोन त तुंहिंजो आहे, तूं ज़मीन जा पैसा ॾिना पोइ उन मां सोन निकिरे, मिट्टी निकिरे, छा बि हुजे तुंहिंजी मिल्कियत आहे, हू चवे त न आऊं न खणोसीं तुंहिंजी मिल्कियत आहे, ॿई ॿिन्ही जो झगड़ो थी वियो, हाणे उहा शइ परे पई आहे। अल्लाह जे रसूल फरमायो पोइ उन जो फ़ैसिले करण वारो टियों माण्हू आयो, अल्लाह जी तरफ़ां मोकिलियो वियो त ईमानदार एतिरा आहिनि जो उन्हनि जो फ़ैसिलो वरी कर। फ़ैसिले वारो आयो जी छा था पिया विढ़ो, हू चवे थो त ही सोन निकितो आहे इन जी ज़मीन मां, मूं ख़रीद कई ही पर सोन त मूं ख़रीद न कयो, ही त ज़मीन मूं वरिती आहे उन मां सोन निकितो आहे। हू चवे जेको कुझु मूं ॾिनो ज़मीन ॾेई छॾी आहे, पोइ उन मां सोन हुजे, चांदी हुजे, मिट्टी हुजे, को वण हुजे, पर हिन जो आहे, हिन जो हक़ आहे। उन चयो हाणे तव्हां ॿई नथा खणो न, भला ॿुधायो ॿिन्ही जो औलाद आहे, हिकिड़े चयो हा मुंहिंजो पुटु आहे, ॿिए चयो मुंहिंजी धीउ आहे, न्याणी आहे, चई हाणे ईअं कयो रिश्तो कयो पाण में, तूं पंहिंजे पुट जे लाइ हुन खां न्याणी वठ
हाणे इहो सोन इहो ज़ेवर सभु ॾियो तव्हां उनखे कुझु तमामु ख़र्च कयो कुझु पंहिंजे औलाद खे ॾियो कुझु सदक़ात कयो हुनजो वाक़ई इहा ॻाल्हि सही आहे पोइ ईअं ई कयो वियो अल्लाह जे रसूल फरमायो अहिड़ा शख़्स बि ईमानदार हुया दुनिया जे अंदरि यकीनन ईमान सां हलाल जी रोज़ी खे तलब करण वारा अहिड़ा शख़्स हुया अल्लाह करीम शल असांखे बि उहा हलाल जी रोज़ी ॾे उहो असां में ईमान हुजे जंहिंसां असांजो रिज़्क़ हलाल जो थी वञे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दस ॾिनो ऐं अल्लाह करीम उन जा औक़ात रखिया आहिनि अल्लाह करीम टाइम रखिया आहिनि त तव्हांखे रोज़ी जो ही टाइम आहे तव्हांजे लाइ आराम जो ही टाइम आहे तव्हांजे लाइ हिन टाइम ते तव्हांखे ही रोज़ी खुशहाली मिलंदी हिन टाइम ते तव्हां ही महिनत कंदव उहा टाइम असां कोन था ॾिसूं ऐं यकीन जॾहिं निमाज़ जो टाइम ईंदो आहे न उन वक़्तु दुकानदार सोचींदो आहे त रश घणी थी वई आहे असल अल्लाह करीम फरमायो वला तत्तबिउ खुतुवाति शैतान या अय्युहन्नास कुलू मिम्मा फिल अर्दि हलालन तय्यबा वला तत्तबिउ खुतुवाति शैतान ऐ इंसानो हलाल जी रोज़ी खाओ शैतान जे पोयां न लॻजो शैतान तव्हांजे अॻियां ईंदो पोयां ईंदो सॼे ईंदो खपे ईंदो तव्हांजे रिज़्क़ में शामिल थींदो रोज़ी में शामिल थींदो औलाद में शामिल थींदो शैतान छा कंदो आहे जॾहिं निमाज़ जो टाइम ईंदो आज़ान ईंदी उन वक़्तु रश थी वेंदी माण्हू वरण शुरू थींदा सामान दुकानदार सोचींदो हाणे जेकॾहिं दुकान बंदि करे वेंदुसि त ही त मूंखे वॾो नुक़सान थी वेंदो अल्लाह करीम छा फरमायो फरमायो उहे मुंहिंजा बाना अथई जो भले दुकान उन्हनि जो हुजे उन्हनि जो कारोबार हुजे पर जेॾी महिल अल्लाह जे दर मां आवाज़ थींदो अल्लाह जे घर मां आवाज़ थींदो हई अल सलाह हई अल फलाह पंहिंजे कारोबार खे ख़तमु कंदा दुकान खे ख़तमु कंदा हलिया वेंदा अल्लाह जे ज़िक्र जे लाइ अल्लाह करीम फरमाए थो त यादि रखो शैतान तव्हांखे सिंगारे गहराकत ॾिना हा रोज़ी त ॾिनी हुई पर तव्हांखे इहा ख़बर न आहे चंद मिंट तव्हांजो दुकान जेको बंदि थियो आहे तव्हां मोटी आयो लियजज़ियहुमुल्लाह अहसन मा अमिलू फी बुयूतिन अज़िनल्लाह तुरफा व युज़कर फीहा इस्मुहु युसब्बिहु लहू फीहा बिलगुदुव्वि वल आसाल रिजालुन ला तुल्हिहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाहि व इक़ामिस सलाह व ईताइज़ ज़कात यख़ाफून यौमन ततक़ल्लबु फीहिल क़ुलूब वल अबसार लियजज़ियहुमुल्लाहु अहसन मा अमिलू व यज़ीदहुम मिन फज़लिही वल्लाहु यरज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब फरमाए मुंहिंजा उहे मोमिन बाना अथव जिनके निमाज़ जिनके रोज़ा जिनके निमाज़ जिनके ज़कात इहे शयूं कारोबार रुकावट न विझंदो आहे जिन जे लाइ निमाज़ खां रोज़नि खां ज़कात खां इबादत खां उन्हनि खे कारोबार का बि रुकावट न विझंदो आहे दुकानदारी न रोकींदी आहे मज़दूरी न रोकींदी आहे अल्लाह फरमाए थो वल्लाहु यरज़ुक़ु मन यशाअ जंहिंजी रोज़ी आऊं चाहियां जंहिंखे जेको कुझु ॾियां उन जे लाइ जेको कुझु लिखियल आहे इहा सोच तुंहिंजी ग़लति आहे त जे आऊं निमाज़ ते वेंदुसि ही गिराकी फिटी वेंदी निमाज़ ते वेंदुसि त मूंखे एॾो फ़ाइदो न थींदो ही वरी ॿिए पासे हलिया वेंदा ॿिए दुकान ते वेंदा अल्लाह फरमाए थो वाइदो आऊं थो कयां लियजज़ियहुमुल्लाह अहसन मा अमिलू उन खां वधीक ॾींदोसीं उन खां वधीक ॾींदोसीं एतिरो ॾींदुसि जो तुंहिंजे गुमान में न हो अल्लाह से टाइम रखिया 5 वक़्त तूं चंद मिंटनि जे लाइ रोज़ी खे हिकिड़े पासे रख अल्लाह करीम नफ़ो ॾियण वारो आहे अल्लाह करीम बरकत विझण वारो आहे त उहे औक़ात उहे टाइम अल्लाह करीम मुक़रर कया जॾहिं असां उन्हनि जी पाबंदी कयूं यकीनन अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ हलूं त उहो हलाल जी रोज़ी मिलंदी बरकत वारी रोज़ी मिलंदी मुश्किलात बि ख़तम थी वेंदी इहो अल्लाह करीम वाइदो कयो आहे आख़िरी ॻाल्हि अल्हम्दुलिल्लाह असांजा ख़ुसूसी मेहमान फज़ीलत शेख हाफ़िज़ मोहम्मद अनवर हफ़ीज़हुल्लाह अल्हम्दुलिल्लाह पहुची चुका आहिनि जंहिंजो असांखे इंतज़ार हुयो आख़िरी हदीस बयान करे ऐं पंहिंजो बयान ख़तम थो कयां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा किराम जी जा तरबियत कई रिज़्क़ जे मामले में हलाल जी रोज़ी तलाश करण जे मामले में
उनमें इहा ॻाल्हि भाई त तव्हां ख़ैर ख़्वाही जो सोचिजो, कंहिं मुस्लमान सां ख़ैर ख़्वाही कयो, सिर्फ़ नफ़े ॾे न ॾिसो। यकीनन तव्हां लाज़मी सभु कंहिंखे नफ़ो खपे, पर उन नफ़े सां गॾु तव्हां ख़ैर ख़्वाह बि हुजो। उन ख़ैर ख़्वाही जे करे अल्लाह करीम तव्हांजी रोज़ी में बरकत विझंदो। सही बुखारी में हदीस आहे, हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ही सहाबी आहे, सही बुखारी में बाक़ी ऐं हुन अमल करे ॾेखारियो। हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाहु अन्हु फतहुल बारी जे अंदर इन हदीस के ज़िक्र कयो वियो। हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाहु अन्हु हिकिड़े ॾींहुं पंहिंजे ख़ादिम खे चयो त घोड़ो ख़रीद करे आ। 300 में घोड़ो ख़रीद करे आयो। उनजो ग़ुलाम, उनजो ख़ादिम 300 में हिकिड़े ख़रीद माण्हू खां घोड़ो ख़रीद करे आयो, पर असुल घोड़ो एॾो बहितरीन हुयो जो 800 जो हो, पर हुन हिकिड़ो लाज़मी वापार आहे, उन वापार में उनखे 300 में सस्तो घोड़ो मिली वियो। जेॾी महिल उहो ख़ादिम घोड़ो काहे हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह अन्हु वटि पहुतो आहे। उन सहाबी जो ॾिठो त उहो घोड़े जा क़िस्म ॼाणंदो हो। हिनखे जी घणे वठी आयो हुई? 300 में। 300 दरहम या दीनार, बहरहाल 300 जा अल्फाज़ आहिनि। 300 में वठी आयो आहियां। जी 300 में ही तोखे घोड़ो मिलियो आहे, तोखे ख़बर आहे घणे जो आहे? घटि में घटि त 800 जो आहे। ही एतिरो सस्तो, आख़िर को हू मजबूर हो, उनखे कहिड़ी मजबूरी ही ॾियण वारे खे, या उहो अण वाक़िफ़ हो हिन घोड़े जे नस्ल मां जो तोखे 300 में ॾेई छॾी। हल मूंखे ॾेखार। ख़ादिम खे ताजुब, ग़ुलाम खे छा था कयो? कारोबार आहे, मंडी आहे, घोड़नि जी लॻी पई वापार आहे, जेकॾहिं असांखे मिली वियो आहे एॾो नफ़ो आहे, तव्हांखे छा जो फ़िक्र आहे? जी न, हल मूं सां गॾु ॾेखार ई कंहिंखां ख़रीद कयो अथई। हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे ग़ुलाम खे वठी आयो आहे। ग़ुलाम अची करे उन शख़्स सां मिलाए थो त सही मूं हिन खां घोड़ो ख़रीद कयो आहे। हज़रत जरीर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो तो घोड़ो खपायो आहे? हा, घणे में हिनखे ॾिनो थी? जी 300 में। जी कीअं ॾिनई? छाजे लाइ ॾिनई? तोखे का मजबूरी आहे? जी बसि कारोबार आहे, मूं त का मजबूरी हुजे न हुजे मूं ॾेई छॾियो आहे। जी न, ही 500 ज़्यादा वठि, छो त 800 जो घोड़ो आहे, मूंखे ख़बर आहे। ख़ादिम खे ताजुबाई छा पियो करे, ऐं जंहिं घोड़ो खपायो हुओ उनखे ताजुबा त कहिड़ो मालिक आहे, कहिड़ो वापारी आहे जेको मूंखे एतिरो वधीक नफ़ो ॾेई रहियो आहे। जी छाजे लाइ तव्हां हीअं करे रहिया आहियो? हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मूं बेअत कई हुई, साहबी जो ईमान ॾिसो। फरमाई, अल्लाह जे रसूल सां 3 ॻाल्हियुनि ते मुंहिंजी बेअत अल्लाह। हिकु त निमाज़ सारी ज़िंदगी ज़ाया न कंदुसि, कॾहिं बि निमाज़ जो फ़र्ज़ ज़ाया न कंदुसि, इहो मुंहिंजी बेअत में शामिल आहे, मुंहिंजे हलफ़ में शामिल आहे। अल्लाह जे रसूल सां वाइदो कयल आहे। ॿियो नंबर त माल मां ज़कात अदा कंदुसि, इहा बेअत अल्लाह। टियों नंबर त मुस्लमान सां हमेशह ज़िंदगी में ख़ैर ख़्वाही कंदुसि, कंहिं सां बि धोखो न कंदुसि, कंहिं खां बि ग़लति फ़ाइदो न हासिल कंदुसि, कंहिंजी मजबूरी ॾिसी ग़लति फ़ाइदो न वठंदुसि। असां अॼु सॼो ॾींहुं पैसा खणी हलंदा आहियूं त कंहिंखे मजबूर ॾिसूं। को सस्तो प्लाट खपाए थो मजबूरी में, को सस्तो जानवर खपाए थो मजबूरी में, को कोई अन्न जी मजबूरी में वीचारो को बीमार आहे, को सस्तो खपाईंदो। सॼो ॾींहुं इन जी तलाश हूंदी आहे त पोइ इहो फ़ाइदो थिए। हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह फरमाए थो, ही 500 वठ तूं, छो त मूं अल्लाह जे रसूल सां इहा बेअत कई हुई त आउं कॾहिं बि कंहिंजी मजबूरी मां फ़ाइदो न वठंदुसि। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, जेकॾहिं असांजो अहिड़ो ईमान हुजे, अहिड़ो असांजो अमल हुजे, असां ईअं दीन खे सम्झूं त यकीनन असांजी रोज़ी में बरकत बि हूंदी, असांजी रोज़ी बि हलाल जी हूंदी, जंहिंजो हुकुम अल्लाह साईं आम इंसाननि खे बि कयो, या अय्युहन्नास कुलू मिम्मा फिल अर्दि हलालन तय्यबा, जंहिंजो हुकुम अल्लाह साईं मोमिननि खे बि कयो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यबाति मा रज़क़नाकुम वश्कुरू लिल्लाह, जंहिंजो हुकुम अल्लाह साईं ख़ासि रसूलनि
पैगंबरन जी जमायत के कहो या अय्युहर रसूल कुलू मिनत तय्यबाति वअमलू सालिहा इन्नी बिमा तामलून अलीम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।